मीर साहब हाणे नओं बलदियाती सेटअप जुड़ी वियो। नए बलदियाती सेटअप में तव्हां जूं कहिड़ियूं प्रायोरिटियूं आहिनि? तव्हां हिन इलाइक़े वासियुनि खे माज़ी में जेको ज़िले काउंसिल रहियो, हिकिड़ो शरीफ़ माण्हू उन ज़िले काउंसिल जो तव्हां उनखे चेयरमैन कयो, पर हुन जी शराफ़त चइजे या उनखे ॿियो को नालो नथा ॾेई सघूं, छो जो हू शख़्सियत अहिड़ी हुई, हुन जे दामन ते को दाग़ कोन्हे, हुन को रुपयो कोन खाधो, कुझु बि न कयो। हाणे उहो ज़िले काउंसिल जे हवाले सां तव्हां छा पब्लिक खे प्रोग्राम रखियो आहे, छा कंदव? पैसा जेका सरदार साहब जे वक़्त में हुआ उहे पैसा तव्हां सॼा ड्रा कराए कढाए वियो, छा कयो? पैसा किथे? सरकारी पैसा ड्रा न थींदा आहिनि सर। सरकारी पैसा सरकारी तरीक़े सां ड्रा थिया आहिनि न। हाँ, त ड्रा न थिया आहिनि, डेवलपमेंट थियो हूंदो, उनजो टेंडर थियो हूंदो, उहा तव्हांखो उनखो बाख़बर हो, छा थियो? वर्क ऑर्डर थियो हूंदो, कंहिंखे वर्क ऑर्डर मिलियो हूंदो, छा थियो आहे? किथे रस्तो ठहियो हूंदो, किथे रोड ठहियो हूंदो, किथे तव्हां त बाख़बर हूंदव न साईं, तव्हां इन शहर जा। ईअं ई न उनजो जेको तरीक़ेकार आहे, जेको कानूनी तरीक़ेकार आहे, उनखे फॉलो कयो वियो आहे। उन छोकी डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, उहो पैसो शहर में यूज़ नथो थी सघे, ॻोठाणे इलाइक़नि जो पैसो आहे, ॻोठाणे इलाइक़नि जो पैसो आहे। त जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि जे लाइ कंहिंजे लाइ टफ टाइल्स थिया हूंदा, किथे पुल न हूंदो, कंहिं वॾे शाख ते उते पुल मंज़ूर थियो हूंदो। मीर साहब तव्हां चओ था त किथे हीअ शइ ठही हूंदी, किथे हीअ शइ ठही हूंदी, तव्हां अशोर न आहियो? न, मां अशोर न आहियां। मूंखे ॿुधायां त मां उहो टेंडर जी कापी खणी अचां, ॿुधायां त हे वर्क ऑर्डर हिते मिलिया, उहो चवंदो मां तव्हांखे डिस्ट्रिक्ट काउंसिल वारनि खे चवंदुमि तव्हांखे मोकिलाए ॾींदो, तव्हां ॾिसिजो। न, तव्हां विज़िट कयो न। मां ॾिसो, मुंहिंजो कमु न आहे न डिस्ट्रिक्ट काउंसिल जो। तव्हां माण्हुनि जा लीडर हो न, मां लीडर आहे त मुंहिंजो कमु आहे पब्लिक जो मसइलनि, मुंहिंजो जेको कमु आहे त उनजो सही नमूने जो टेंडर थियो हुजे, उते जिथे जंहिंखे वर्क ऑर्डर मिलियो आहे उहो ठेकेदार उते कमु करे। मूंखे अगरि का शिकायत मिली, आई विल मेक श्योर के उते कमु। तव्हां चेक एंड बैलेंस रखियो आहे? बिल्कुलु रखियो आहे, बिल्कुलु रखियो आहे। उन खां पोइ उनजो पुछा थींदो, मां घुराए वठंदुमि। मां इन्हनि जी छा कंदो, वक़्तनि फ़वक़्तनि मीटिंग घुराए पुछंदो आहियां त भई हीअ थिया, उनजो प्रोग्रेस छा आहे। तव्हां ॾिसो था ही पाणी जो बि असांजे शहर जो जेको आहे मसइलो, उनजो 5 अरब ख़र्च थी विया, पाणी न मिलियो शहर में, उहो इशू आहे। उनजे लाइ मां हाणे हिकिड़ो जेको USAID जो ऑफिसर हो, उनजो को इंट्रस्ट न हुयो। हाणे असांजो शहज़ाद थईम साहिब जंहिंजो तालुक़ु जेकबाबाद खां, उहो प्रोजेक्ट डायरेक्टर थी आयो। कुझु टाइम लॻो, लेकिन उनखे वठी आयो। इंशाअल्लाह ताला तेज़ी सां कमु हले थो। उनखे मां पाण उनजो इहो रखियो आहे त हर 15 ॾींहं ते मूंखे प्रोग्रेस रिपोर्ट ॾियनि। हाणे सिर्फ़ु ही लोकल बॉडीज़ जे करे थोरो मीटिंग में थोरी डिले थी आहे। राइट आफ्टर लोकल बॉडीज़ वरी मां घुरायो, जेको उन्हनि खे टास्क असां ॾिना हुआसीं त ही शयूं असांखे नेक्स्ट हेतिरे ॾींहंनि में तव्हां पूरो करे ॾींदो। इंशाअल्लाह सुभाणे परी में वरी घुराए करे ॾिसंदासीं त उहो टास्क पूरो थिया आहिनि, टारगेट्स जेके उन्हनि खे ॾिना आहिनि उहे पूरा थिया आहिनि, न थिया आहिनि। इंशाअल्लाह ताला जल्दी असां चाहींदासीं त असांजा जेके मुख़्तलिफ़ जेके टैंक्यूज़ ठहियल आहिनि शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ पाड़नि में, उहे सभु ऑपरेट थी वञनि ऐं माण्हुनि खे पाणी मिले। ॾिसो, हिननि हिकिड़ो सिस्टम त आंदो पाणी ॾियण जो, ठीकु आहे, जेको गंद जेको ग़लति थिए पियो, जेको पाणी अचे त उन पाणी खे वरी निकाल बि त मिले। हा, जो ड्रेनेज थिए न, पाणी मिले ऐं पियो शहर ॿोॾायूं। क्योंकि हिननि ग़लती जेकी कई एतिरी वॾे प्रोजेक्ट में, पाणी आणण जो त ज़बरदस्त निज़ाम रखियो, उनजो निकाल जो को हल ई न रखियो। भई माण्हू पाणी यूज़ कंदा, उन खां पोइ पाणी काॾे वञे, त उन इशू जे करे वरी डिले थी वई आहे।